काॾे पुट? चाचा सोचा तो वनी गोठो चक्कर दे। पुट जे वनी थो त थोड़ो ख्याल सां वञा। पुलिस जो वॾो ज़ोर लॻो पियो थे। चाचा तुझी दुआ खपे, मुझो के गिरफ्तार करने तो आसान नाही। अल्लाह भलाई कंदी पुट। भला इहो ॿुधाए त राति ताईं मोटी ईंदे? चाचा का ख़बर न आहे, जे बाबा न छॾियो न त वो रात उते ई रही पवंदसि। उते रहण खतरे खां खाली न थई। जेके ॾिसी वती न त वञी रेस सां ॻाल्हि कयूं त पोइ छापे हणण में देरि न कंदई। चाचा हिकु चक्कर धोखो खाई चुको आहियां, ॿिए चक्कर हाकिम खाने जी ॼार में कोन ईंदुमि। तूं बेफ़िक्र रह। चाचा मजूअ खे मारण एतिरो आसान न आहे। मजू पाण मौत आहे, मौत। छो त मौत जो ॿियो नालो मजू आहे। मजू ठीकु आहे चाचा। हाणे ॿुधाए वारिस खान, इहे ओचितो खणी आ की काॾे हलण जो प्रोग्राम आहे? मूसा खान सां मिलणो आहे। मुंहिंजे सहुरे में तुंहिंजो कहिड़ो कमु फाथो आहे? रुस्तम मूं वटि आयो हुयो। इहो तो वटि बि पहुची चुको आहे। छा पियो चए? मूसा खान सां ठाह करण लाइ भॼंदो थो वरिते। ख़बर नथी पए त रुस्तम जहिड़ो माण्हू एतिरो कमज़ोर कीअं पइजी वियो। न वारिस खान न, रुस्तम कमज़ोर न थियो हूंदो। उनजे मन में का ॿी बेईमानी हूंदी। तोखां पहिरियां बि अदा वॾे सां इन बारे में हू मिली चुको आहे। वो वॾे छा चयसि? अदा वॾे त ॾिनसि पक त तुंहिंजो मूसा खान सां ठाह कराए वेंदो, पर कुझु सब्र कर। रुस्तम त सब्र ई कोन थो करे। चवे थो त अॼु ठाह थिए त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। हाकिम खान तूं छा थो सम्झी? वारिस खान मूंखे त कुझु ॿियो शक आहे। मां जीअं ई मूसा खान वारनि सां माइट्री कई आहे, रुस्तम मथे तो ठाह लाइ भॼंदो। हाकिम खान किथे तो वारी मंग में नज़र त कोन अथसि? मूंखे पाण इहो ई शक आहे। ऐं रुस्तम सोचे थो त मां मूसा खान वारनि जो माइट आहियां। जेकॾहिं ठाह थी वियो, हू पंहिंजा थियल खून बख़्श करे पंहिंजे लाइ रिश्तो घुरी सघे थो। मां बि चवां त रुस्तम ॻाल्हियुनि लाइ एॾी जल्दी छो थो करे। असुल वलोटा अथसि, वलोटा। तव्हांजी छा सलाह आहे हाकिम खान? सलाह वरी कहिड़ी आहे? जेकॾहिं तो वटि रुस्तम अचे बि सही त उनखे इहो ई चइजांइ त मां मूसा खान वारनि सां मिली आयो आहियां। ऐं मूसा खान चयो त लोठियुनि सां मुंहिंजो ठाह ई कोन्हे। सुभाणे जेकॾहिं वॾो वञी ऐं मूसा खान सां मिली फ़ैसिले जी तारीख़ रखे त पोइ छा रुस्तम मूंखे कूड़ो कोन सम्झंदो? हिकु त मां वॾे खे रोके छॾींदुसि त इन बारे में मूसा खान सां न मिले। जेकॾहिं इतफ़ाक़न मिली बि पियो, जेकॾहिं रुस्तम जे आॾो इहे ॻाल्हियूं खुली बि वयूं, कहिड़ो तो फ़र्क़ु पवे? कहिड़ी असांजी रुस्तम सां मिट्री माइट्री भत बिरादरी आहे जो असांखे उन मां कढी छॾींदो? ठीकु आहे हाकिम खान, जेकॾहिं रुस्तम हाल अहवाल वठणु आयो त अहिड़ियूं ॿुधाईंदोमांसि जो ॾंद ई खटा थी वेंदसि ऐं वॾे जे अॻियां अचण जी ज़रूरत ई कोन कंदो। हाणे ॿियो सामान कढी रख, मां मोतीअ जी खदाए थो। लुटियो मांखे, लुटियो बुख ते लुटियो। तेरा मैं गाटा बने सा गाटा तेरी पला दे हले। हां उधर ते नाराज नथी बुख ते। बचाया ये क्या खेल रहे हो? खबर न थई जा ओ जो दोस्तु आ तो दुकान न बसी बे को खोलवा सो चाची के है दो खातो खोल आयो सामान खज तो वजा धोई तो वजा जब पेजे पी जो दुकान आ ओ जो को शौकून आयो न जो दोस्त कादो उनी खोलवा ई बियो चक्कर सा अन्या एक दो चक्कर पहुंचे सीधो मार एडी लठ पई हले आई मुखे खबर ही काने। लठ चाची ओ दस ते वते तो रखत ते महीने जे हिसाब सा ओहा तो मुखे भी खबर है तो खैर आ जके हुनके नोट छोड़े दींदी पर गाल तो बुध यो तो मुखे बुधाए तो कुछ सामान उते अञा रायो थस या सब बोहारे वई अञा अध दुकान पयल थस अध दुकान अथस अञा इने खां अग जो बियो केर ॾिस डारो आ तो पंजो हिस्सो खणी अचा। हां भजती वञ ओ गुद्दू सो बीतो ते गुद्दू सो बस वो दबो हाथे वजे। हां 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 वनी पहुंचास थी सामान भजती अन भूखल आया मां पारो तो मैं तेरी खल लहे सा खल छो मु छा कयो? अन्या पुछदा भी तो मैं क्या किते तेरे मेरा खून दा पला दे खून दा भली मुखे कोई बन जाए। अरे तू दादी बारी नहीं हां ये मारी बंदूक बात वाली। हां हां मुआ गुंदड़ा कुछ होश कर आई मार के तो मारी दिसने चाची असा मिस्किन के तो मारे बुकते मेरे को खबर है तू वडा ठग गई वडा ठग हूं बेचारा माठ का बीठो है
तूं आई सोन ॿार मथां ॾेढ वांगुरु फूकियो थो वञी ऐं चवी थी करी तो टारो या ॾेई ॾारो। मार माईअ जा मुसीबत खिसक मौलूअ धरते न त थीसी बेइज्जती। चाची अल्लाह तो के वांदो न त मां इन ॾेढर मां अड़जी वञा बुख ते पचर ई न छॾिया। अरे अब्बा तू परवाही न कर ऐं वेठी आहे न मुंहिंजो घर तुंहिंजी दुकान जे भर में ई आहे। जेॾी महिल बि इहो ॾेढर वांगुरु अची तोते टां टां करे न बसि मुंहिंजो दर खड़काइजां पोइ ॾिसजां त कीअं थी ॾींहं जा तारा ॾेखारियांसि। अचे चाची वात मिठो कर। अब्बा कहिड़ी ख़ुशी में? चाची दुकान जी खुशी में अॼु ई दुकान खोलियो अथमि दुआ कर को रोज़गार सुठो थिए बुख ते। हा बा अल्लाह कंदो दुकान ॾाढो सुठो हलंदई। अब्बा सफ़ा विच में आहे उन वीचारे मेवे जो दुकान ते पर भरो आहे उते वेंदे ॾाढो ॾुखियो थो लॻे। हाणे सभु तो वटि ईंदासीं। हा चाची हाणे कंहिं बि सामान जी ज़रूरत पए त ओॾे वञण जी ज़रूरत न आहे। हा बा कहिड़ी ज़रूरत पई आहे जो ॿिए हंधि वेंदसि। हाणे ख़ैर सां तूं हिते वेठो आहीं तोखां ई पई वठंदसि। हाणे ई कर खातो खोल त पोइ आउं तोखे सामान लिखाए वठां। हा खातो अब्बा पहिरीं तारीख़ ईंदी न तोखे रोक पैसा मिली वेंदा। तोखे त कुझु चवण जी ज़रूरत ई कान पवंदी अॻु में अची तोखे आउं पैसा ॾींदसि। हा भला घणो सामान त कोन खपई न बुख ते? न अब्बा न इहो मिड़े महीने जो राशन जेको इहा ख़ैर आई हुई न तोखे लिखाए वई बसि साॻियो सौदो मूंखे बि खपे। मुंहिंजे लाइ बि एतिरो ॿधी रख ऐं पाण खणाई वेंदसि। हा असांजे हूंदे तोखे कंहिं बि क़िस्म जी का तकलीफ़ न थींदी। बचाया ॿुध मूं बि सामान लिखायो आहे। केतिरो थींदो? बसि थोरो जेतिरो सामान तव्हां लिखायो न मूं बि ओतिरो ई लिखायो आहे। तूं पंहिंजो सामान घर छॾे अच पोइ वरी मुंहिंजो सामान खणजांइ। तूं घबराए न तूं घर जी आराम सां वेह। मां हे पूरो सामान यासे बाज़े बजे ते घर खराईंदुसि। अधु तुंहिंजे घर अधु मुंहिंजे घर। अॼु कारा वॾो ख़ुशि नसीबी ॿ वॾा ग्राहक मिलिया अथई। ही सॼो राति जो सामान धोई सुबुह जो ॿ गाॾा ॿिया फसाया उहे धोऊं बसि तूं धोया में। हा चङो हाणे आउं वञा थी देरि न कजांइ जल्दी सामान खणाइजांइ। अदा महिरबानी तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी। हाणे हलां थी तकिड़ो अचिजांइ। मां तकिड़ो थो चवां देरि न आहे। अधे वादो कर सामान ताईं थो वञे मां खणंदो वञा धोई थो वञा वादो कर जल्दी कर। रमू असांजे पाणी जो केड़ी महिल टाइम आहे? बस शुरू आहे। तू वाह हेठ पाणी वाह हिम्मत कर। न रमू पाणी जे करे इहो मसालो खड़ो न कर। टाइम ॿुधा कंहिं बजे शुरू थींदो? 4 बजे खां असांजो पाणी शुरू आहे। रमू अञा 15 मिंट आहिनि। इन 15 मिंटनि जे लाइ फशरी छो थो करे? कुझु थी पए त पोइ फशरी थींदी कंडू ज़रूर थींदी। बस तू रुगो इहा दुआ कर त इहो कालू केलो हथ अची वञे। रमू जेको थियो इनखे हाणे विसारे छॾ। वाह रे कंडू वाह। तोखे ख़बर आहे त रमू रबड़ आहे रबड़ इंगंदो ज़रूर टुटंदो कॾहिं बि न। चइबो त 5 पलांद कराइण खां सवा न मुड़ंदे। कॾहिं बि न कंडू कॾहिं बि न। तोखे ख़बर आहे त मूंखे ॿधी वञी ईअं कोटियूं जी उठ कुट जे पतण ते। हाणे जेसी ताईं ज़मींदार जे माण्हुनि जे हथां ॿधराए ओताक ते वञी जांड्राह न जुटाईंदुसि तेतिरे ताईं मूंखे सुकून न मिलंदो। बस तू रुगो इहा दुआ कर त इहो कालू मूंखे हथ अची वञे। तो हिते बीजी वई हाणे मां अॻिते कोन हलंदुसि। तूं वञी मथां पाणी ॾिसी आ त पाणी हले थो या बंदि करे विया? हलो भाई गॾिजी था हलूं न। वाह इमदाद खान वाह। मुंहिंजे मारण जो प्रोग्राम ठाहियो थी जो मूंखे बि वठी थो हली। हा साईं मुड़ साईं लाटू तोखे मारींदा। इमदाद रमू रबड़ ॾा त मां टायर ई कढी छॾिया पर इहो चिचड़ मुंहिंजी तलाश में आहे त इहो मूंसां मिली वञे। मां बि एतिरो चरियो न आहियां जो ॻोहा वांगुरु वञी शिकारनि जे मुंहुं चढ़ंदुसि। हाणे मथे वञी तूं जांच करे अचो हितां हिकिड़ो कदम बि अॻिते न हलंदो मां। इहे न थियो मुंहिंजा टायर कढी छॾे। वॾो को ड्रिजणो आई कालू ड्रिजणो आई। ड्रिजणो न आहियां झंगली गिदड़ वांगुरु चालाक आहियां चालाक। ठीक आहे गिदड़ साहब। अरे चाची न मुंहिंजो मक़सदु कालू कमदार साहब तूं हिते ई बीह जाए मां होॾां थी ॾिसी मोटी थो अचां। हाणे एतिरो बि वियलो न आहियां जो हितां बि पोइ थी हटी वञा।
विरल मां दे बिया तो तू वनी मोटरसाइकिल का है थी सके तो वारिस खान या मूसा खान दा मिलियो ही न हुजे। जे न मिलियो हूंदुसि त हली हुनखे थोरी तकड़ कराइजो किथे वारिस खान सुस्ती न करे। आसरो तो वॾो ॾिनो आई, सुस्ती त कोन कंदो। सुस्ती त कोन कंदो, पर पिरल जेकॾहिं वारिस खान हाकिम खान सां मिलियो त हाकिम खान खेसि रोके छॾींदो। इन करे चवां थो त वारिस खान सां हली हिकु दफ़ो वरी मिली जाए। जीअं तुंहिंजी मर्ज़ी रुस्तम। पिरल मुंहिंजी सलाह इहा ई आहे, मां हिते बीठो आहियां, तूं वञी गाॾी कढी अच। रात हली त वारिस खान वटि थी हाली हवाली थी सुबुह वापसि ईंदासीं। ठीकु आहे, बसि तूं बीह त मां गाॾी काए मोटां थो। बाहर पिया वञो? जी तोसां कुझु ॻाल्हाइणो हुयो? पोइ ॻाल्हि कयो। को शहर जो वखर नाहे चवणो जो तव्हां घोड़े ते वेठा हूंदव ऐं मां ॻाल्हि चवंदसि। जे वेहंदव त मां सुकून सां ॻाल्हि कंदसि। जेको ज़रूरी कम अथई त चई छॾ, बाक़ी जेका गेल करणी थी न त पोइ राति जो इंतज़ारु कर। मुंहिंजूं ॻाल्हियूं त हमेशह तव्हांखे गेल ई लॻंदियूं आहिनि। सकीना चयुमि न, जेका ज़रूरी ॻाल्हि आहे त पोइ राति वेही सलाह कंदासीं। हाणे मां उतां किथे थो वञा, थी सघे थो उतां निकिरी वरी ज़मीन ते वञा। जे तुंहिंजे ॻाल्हियुनि में वेही रहियसि त सिज ई लही वेंदो। ठीकु आहे, तूं वञ, जेको फसल सुकी वियो आहे उनजी संभाल रखी अच। मां राति ताईं तुंहिंजो इंतज़ारु कंदसि। तोखे त रब ई सम्झाए, बाक़ी असांजी त जाइ न आहे। अदा जमाल कम जी वॾी तकलीफ़ थी। अड़े अदा जॾहिं न भाऊ सिर मथां अचे थी त सभु को भाऊ निभाए थो वञे। अदा जमाल सुभाणे अदीअ खे चवां थो त पंहिंजी हिकिड़ी छोकिरीअ खे तव्हां ॾे मोकिले त घर जो कमकार लाहे वञनि। न अदा न, नियाणियुनि वीचारनि खे तकलीफ़ न ॾिजांइ। अदा हिन में तकलीफ़ ई कहिड़ी ॻाल्हि आहे? भला सॼो ॾींहुं घर में वांदियूं वेठियूं आहिनि, भला जे न थोरो हिते पंहिंजे ई घर में कमकार करे वेंदियूं त हिन में लही कोन वेंदियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अदा गुलाम कादर भली भली करे आए, भली भली करे आए। नौजवान खुश, गुलाम कादर खुश वे बारे। वे अदा गुलाम कादर दे खबर अॼु कीअं भुलिजी पियो आहीं? भाऊ जमाल घर में अकेलो वेठो हुउसि, सो टाइम ई न पियो गुज़रे। सो सोच में त तव्हां सां कचहरी बि करे अचां, ॿियो त तव्हां में कमु बि आहे, सोचे में त उहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां। भली 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 आए ना, भली भली। बाबा बाबा अॼु त वाजू कचहरियूं लॻी पयूं न बुख ते। बाक़ी तुंहिंजी खोटी साब पूरी थी वई। अचो पुट अचो, हेॾो गुलाम कादर सां वेहो। अॼु चाचो चिबड़ कावड़ में वेठो आहे, ख़ैर त आहे बुख ते? ख़ैर आहे पुट ख़ैर आहे। इहो ॿुधाए त कीअं अचणु थियो? ओ चाचा मूं रोज़गार शुरू कयो आहे, इहो मां तव्हांखे ॿुधाइण आयो आहियां बुख ते। कारोबार शुरू कयो थी त मिठाई किथे आहे? खोड़ मिठाई खोड़ मिठाई, सुबुह जो दुकान ते अचिजो, मिठाई खाराए खाराए फाड़े विझंदोमांव बुख ते। एतिरा चरिया बि न आहियूं जो एतिरी मिठाई खाईंदासीं, मिड़ई थोरो वात मिठो कंदासीं। सम्झां थो सुभाणे हो भींग कंदो भींग, अजाई सलाह ई मां त बुख ते। अॼु संगत बि सुठी गॾु थी आहे, छो न भला अॼु गुजारतुनि जो दौर थी वञे। हा बिस्मिल्लाह। पहिरीं बुजारत मां ॾींदुसि मां। हाँ चइबो त एॾो अकुल रखे थो न। भाऊ चिबड़ अॼुकल्ह जा नौजवान होशियार अथई, होशियार। हा जेकर नौजवान होशियार आहिनि त असांजो बि 10 चकिन जो अटो खाधल आहे। छोकर ॻाल्हि ॿुध, हुनर ऐं ॾिठ न हूंदई, ख़ालिस गुजारत ॾींदे। हा हा गुजारत आहे गुजारत। ठीकु आहे, ॾे त ख़बर पवई त घणनि पावनि जी आहे। पावा पंहिंजा वञी पाण ॻोल्ह, बाक़ी गुजारत मां थो ॾियां बुख ते। हाणे हाणे ॾींदे या हेॾा हणाए जूतो बूथो वारो। बुध चाचा चिबड़, उठ की बणी हड़ी की चाल,
जेकू पुछ नहीं ये वाल बुख ते दे दीदी दे दीदी दे दीदी दे दीदी दे दीदी चाचा मां तुझे कहो न के मगे चमाट बुख ते अरे हा गुजारत आहे हाँ गुजारत हाणे मां छो तो खेॾां पिणे सां गॾु सॼी आकाए खे मोकल आहे जेकर भञी वियो त मां पंहिंजी मुछ ई कूड़ाए छॾींदुसि ॿुधाणी कन खोले ज़ातियूं सारियम में सूमरा सा ज़ातियुनि में हुअ लय आऊं पिण वेंदसि लोए ज़ातियूं सारियम में सूमरा भले भले अॼु त वॾियूं महफ़िलियूं लॻी पयूं ॾे ख़बर बाबा लाऊं लहण जो इरादो थी छा जो हिन सभिनी खे गॾु कयो थी थाप बा थाप अञा घणो थाप चाचा चिबड़ हाणे हितां निकिरण जी कर दुश्मन पइजी विया आहिनि दुश्मन न त हिते ॾाढी खून रेज़ी थींदी खून रेज़ी अरे ॾे मां त चवां निकिरो हितां उथो दादा न ॿुधो हाणे उथो ख्याल कर छोरा ख्याल कर नंढे वॾे जो अदब करणु सिखो छोरो वॾो को बेहूदो थी वियो आहे इन खां पहिरियां त दमदमारो कारतूस वातारो हणाए इन खां सुठो अॻिमें थई त तो निकिरी वञ तो हल पुट हल हलो जिते इज़त न हुजे उते वेहण जो को कम कोन्हे भाऊ चिबड़ छोरे जी दिलि में न कजांइ दिल में छा चाचा मज्जू जो हर लफ़्ज़ मुंहिंजे दिमाग़ में चिट्टो लिखजी वियो आहे चिट्टो अरे हेॾे अञा वात त बीठो नी हा निकिर त क्या नहीं त पूरो हल तो अरे वञूं था वञूं तकड़ छो तो करी रे हल पुट हल हथड़ो ॾे हिते अचण वॾी ग़लती आहे याद रखजा मजू याद रखजा हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो तुंहिंजे गले में मुंहिंजा हथ हूंदई समझी छॾ अरे हेॾे नथो चवां त मोतबर था थींदा वञो उथो रे तो सभु उथो अरे हाणे छितो न थी वञूं था वञूं हाणे ख़ुशि थिए सभिनी खे बेइज़्ज़तो करे घर खां कढी छॾी बाबा या मूंखे कचहरी नथी वणे जेकर कचहरी करण जो एतिरो शौक़ु अथव न त घिटीअ में वठी सभिनि खां उते वञी कचहरी कंदो कर हिन घर में न तुंहिंजो घर कहिड़ो तुंहिंजो घर कहिड़ो ख़रीद कयूं वेठो आहे अरे ही त रेस जी महिरबानी आहे जो हिते वेठा आहियूं रेस जी महिरबानी इहो त असांजे पोयों कात खाधो कयूं वठे बाबा कात जहिड़ा न पेर हूंदई नतीजो बि त ओढ़ो मिलंदई न बाबा हाणे छॾ न गेल खे इन खां पहिरियां जो मुंहिंजे अचण जी ख़बर हाकिम खान खे पवे हितो महला तो निकिरण जी तोखे चयमि न त ही घर छॾे तोसां धिका खाइण लाइ मां कॾहिं बि कोन वेंदुसि बाबा मां रहण लाइ हिकु सुठी जॻह हथ करे आहियां सुठी जिते चाचो ॻाहणो रहे तो तूं बि उन सां हली रहो तमामु सुठी ॻाल्हि आहे चयमि न तोखे हिकु दफ़ो त मां हिन घर खे छॾे कोन वेंदुसि बाबा मूंखे अॼु या सुभाणे जॾहिं बि वझ मिलियो न त हाकिम खान खे लेटाइण में मां देरि न कंदुमि इन खां पोइ सोच त तुंहिंजो हिते अक्षर उहो कहिड़ो कंदा हू भली मुंहिंजी चेरे खल लाहे छॾे तो मथां म्यार कोन ईंदी तूं हाणे हिकिड़ी महिरबानी मूंखे मुंहिंजी ज़िंदगी जीअण ॾे मुंहिंजी पचल छॾे वञ निकिरी वञ तूं ठीकु आहे बाबा मां वञा थो पर मुंहिंजी ॻाल्हि यादि रखी छॾिजांइ जॾहिं बि मूं कुझु अहिड़ो कमु कयो न सभ खां पहिरियां तुंहिंजी खल लाहे छॾींदा तुंहिंजी इहो मजूअ जो जुमिलो बाबा यादि रखजांइ